अस्सलाम वालेकुम दोस्तों, ग्रामर क्लास 2 का पंजो में गुज़रियल वीडियो में पाने एडजेक्टिव सिफ़त बाबत सिखियासीं। अॼोकी वीडियो में ॻाल्हाइण जे लफ़्ज़नि मां 5 नंबर वारे लफ़्ज़ ज़रफ़ बाबत पाण सिखंदासीं। ज़रफ़ जी माना थाऊं आहे, पर ज़रफ़ खे अंग्रेज़ी में एडवर्ब चयो वञे थो। ऐं ॻाल्हाइण जे लफ़्ज़नि मां 5 नंबर वारो लफ़्ज़ आहे ज़रफ़। हाणे ज़रफ़ जेको आहे सो उनजी सभ खां पहिरीं त वस्फ़ लिखूं था, वस्फ़ खां पोइ पाण डिटेल में सिखंदासीं। अच्छा, उहो लफ़्ज़ जो फ़इल सिफ़त ऐं ॿिए ज़रफ़ सां लॻे, उन मां वक़्तु, जाइ, इनकार, हाकार, रीत या क़द्र जी माना ॾेखारे, तंहिंखे ज़रफ़ चइबो आहे। उनखे ज़रफ़ चइबो आहे। उनखे ज़रफ़ चइबो। ज़रफ़ यानी थाऊं, ऐं ज़रफ़ खे एडवर्ब चइबो आहे अंग्रेज़ी में। घणो करे जुमलनि में जेको आहे सिफ़त इस्म जे अॻियां ईंदी आहे ऐं ज़रफ़ इस्म जे पुठियां ईंदो आहे, फ़इल इस्म जे अॻियां ईंदो आहे। पर कॾहिं कॾहिं जुमिले जे जेको आहे शुरू में बि ज़रफ़ ईंदो आहे। मिसाल जे तौर ते जीअं ॻाल्हि करियूं त चङो छेलो विकामे थो। हाणे हिन चङो छेलो विकामे थो त इन में जेको आहे सो चङो सिफ़त आहे, उहा इस्म जे अॻियां अचे पई, छेले खां अॻु में अचे थी। जीअं छेलो चङो आहे त इन में जेको चङो आहे उहो ज़रफ़ आहे, इस्म जे जेको आहे सो पुठियां अचे पियो। साॻिया लफ़्ज़ जेके आहिनि उहे ज़रफ़ आहिनि ऐं उहे हिक ई वक़्तु जेके आहिनि से सिफ़त बि आहिनि। त अॼु पाण कुझु मिसाल ॾींदासीं। सभ खां पहिरीं पाण इहो सम्झंदासीं त वक़्तु छा आहे, जाइ छा आहे, इनकार छा आहे, रीत छा आहे या क़द्र छा आहे। सभ खां पहिरीं जेको आहे असां वक़्तु ॾेखारींदड़ लफ़्ज़ हिते लिखंदासीं। उहे कहिड़ा लफ़्ज़ आहिनि जेके वक़्तु ॾेखारींदड़, यानी कि वक़्तु जेके ॾेखारींदा। वक़्तु ॾेखारींदड़ जेके लफ़्ज़ आहिनि उहे अॼु, सुभाणे, काल्ह, अॼु ऐं सुभाणे ऐं काल्ह, हींअर या अॻियां टियों ॾींहुं, ॿीहर, सदाईं, हेकर, साल ब साल, ॾियारे। इहो मतिलबु खोड़ सारा लफ़्ज़ आहिनि जेके तव्हांखे मूं ॿुधाए छॾिया आहिनि ज़बानी। जेको ॾींहुं, ॿीहर, सदाईं, हमेशह, हेकर, साल ब साल, नेठि, ॾियारे वग़ैरह। उन खां जाइ ॾेखारींदा। उन खां पोइ जाइ ॾेखारींदड़ उहे कहिड़ा लफ़्ज़ आहिनि जेके ज़रफ़ तौरु इस्तेमालु थींदा आहिनि। जाइ ॾेखारींदड़ कुझु मिसाल जे आऊं मिसाल तव्हांखे ॾियां हिते त जित किथ, जित किथ, उन खां पोइ हेठि, मथे, हेठि, मथे, ऐं उन खां पोइ मिसाल तौरु हिते उते, हेॾां होॾां, अंदरि ॿाहिरि, अंदरि ॿाहिरि, केॾां जेॾां वग़ैरह। मिसाल तौरु इहे आहिनि जाइ ॾेखारींदड़ लफ़्ज़। मिसाल हिकिड़ो पाण हिते सिर्फ़ु मिसाल ॾेई सम्झंदासीं त उहे लफ़्ज़ आहिनि कहिड़ा। उन खां पोइ पाण नाकार वारा लफ़्ज़ ॾींदासीं। नाकार ॾेखारींदड़ कहिड़ा लफ़्ज़ आहिनि। मिसाल तौरु नाकार ॾेखारींदड़, नाकार ॾेखारींदड़ लफ़्ज़ न, कोन, कीन, न, कोन, कीन, या खणी अचो न, बिने न। इहे नाकार वारा लफ़्ज़ आहिनि। इहे पिणु जेके आहिनि से एडवर्ब जे तौर ते इस्तेमालु थींदा आहिनि ऐं ज़रफ़ जे तौर ते इस्तेमालु थींदा आहिनि। उन खां पोइ मिसाल रीत ॾेखारींदड़। रीत ॾेखारींदड़ लफ़्ज़ जेके आहिनि मस मस ऐं या हरू भरू, या खणी मिसाल तौरु चओ तिखो, ढिलो, तिखो, ढिलो। हाणे तिखो लफ़्ज़ पाण पोयां पढ़िया आहियूं। तिखो लफ़्ज़ जेको आहे इहो साॻी वक़्त ते सिफ़त जे तौर ते बि कमु ॾिए थो
पर हिते छा आहे तिखो जेको आहे सो ज़र्फ़ जे तौर ते इस्तेमालु थिए थो। उन खां पोइ मिसाल खोड़ सारा लफ़्ज़ अहिड़ा आहिनि रीति ॾेखारींदड़ होरियां आस्ते आस्ते जल्दी ख़ुशियूं रंजिशूं हुकुमा हुकुम अजाई थोरो घणो वग़ैरह। हाँ हावकार ॾेखारींदड़ लफ़्ज़ जेके आहिनि से मिसाल तौरु हाकार ॾेखारींदड़ लफ़्ज़ कहिड़ा आहिनि हा हाओ ऐं भली वग़ैरह। हाणे अचो त पाण ज़रफ़ खे सो जुमलनि में इस्तेमालु करियूं। जुमलनि में इस्तेमालु करे ॾिसूं। मिसाल जे तौर ते सुभाणे मोकल आहे, सुभाणे मोकल आहे। यकीनन सुभाणे जेको आहे सो वक़्तु ॾेखारींदड़ लफ़्ज़ आहे, इन करे सुभाणे जेको आहे हिन जुमले में ज़रफ़ आहे। जीअं मिसाल जे तौर ते साल ब साल सालियानो मेलो थिए थो। साल ब साल यकीनन वक़्तु ॾेखारींदड़ लफ़्ज़ आहे, इन करे साल ब साल जेको आहे सो ज़रफ़ में शुमारु कयो वेंदो। जी मिसाल जे तौरु भिटाई जो हिकिड़ो बेत पाण जेको आहे अक्सर पढ़ंदा आहियूं त हेठि जर मथे मंझर पासे में वण राह। हेठि जर ऐं मथे मंझर मंझुर या मंझर। हेठि जर मथे मंझर पासे में वण राह, पासे में वण राह। त हाणे यकीनन हेठि जेको आहे सो जाइ ॾेखारींदड़ आहे, हिन में लफ़्ज़ जेको आहे मथे आहे इहो पिणु जाइ ॾेखारींदड़ आहे, त हिन खे असां जेको आहे सो ज़रफ़ चवंदासीं। चङा ॿार कोन घुसाईंदा आहिनि, चङा ॿार कोन घुसाईंदा आहिनि। हाँ हिन में कोन जेको आहे नाकार ॾेखारींदड़ लफ़्ज़ आहे, इन लफ़्ज़ खे हिते पाण जेको आहे सो एडवर्ब जे तौरु इस्तेमालु करींदा। ऐं उन खां पोइ मकी रो मकी रड़ मकी कर दाहूं। जी मिसाल मकी रो मकी रो। हाणे मकी रो त यकीनन मकी जेको लफ़्ज़ आहे इहो इनकार वारो लफ़्ज़ आहे, इन खे जेको आहे पाण एडवर्ब जे तौर ते हिते इस्तेमालु कंदासीं। मकी रो मकी रड़ मकी कर दाहूं वग़ैरह अॻिते लिखूं नथा। अच्छा चङा मुड़ुस तोखे हुकुमा हुकुम वठी वेंदा। हाणे हुकुमा हुकुम जेको लफ़्ज़ आहे सो रीति ॾेखारींदड़ आहे, त हुकुमा हुकुम तो वठी वेंदा। हुकुमा हुकुम यानी रीति ॾेखारींदड़ लफ़्ज़ आहे। ईअं मिसाल क़ुर्बानी दिलूं करणु घुरिजे, यानी दिलूं करणु घुरिजे। अहिड़ा खोड़ सारा लफ़्ज़ आहिनि जेके एडवर्ब जे तौरु इस्तेमालु थींदा आहिनि। एडवर्ब उहो आहे जेको पाण पढ़ी आया आहियूं त उहो लफ़्ज़ जेको फ़इल सिफ़त ऐं ॿिए ज़रफ़ सां लॻे। यकीनन अहिड़ा खोड़ सारा लफ़्ज़ आहिनि जेके हिकु ई वक़्तु सिफ़त बि आहिनि, त कॾहिं कॾहिं त उहे फ़इल सां बि लॻनि था ऐं ॿिए ज़रफ़ सां लॻनि था। उन मां वक़्तु जाइ हाकार इनकार रीत या क़दुर जी माना निकिरे, उनखे ज़रफ़ चइबो आहे। ज़रफ़ खे अंग्रेज़ी में एडवर्ब चइबो आहे। यकीनन हीअ वीडियो तव्हांखे पसंदि आई हूंदी। ॻाल्हाइण जे लफ़्ज़नि मां 6 नंबर वारे लफ़्ज़ जे लाइ ईंदड़ वीडियो में जेको आहे पाण